ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 27/6/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांजो टाइम ॾाढो वैल्यूबल आहे, इन करे फालतू ॻाल्हियुनि में पंहिंजो टाइम वेस्ट न करो। प्रश्न: मनुष्य खां देवता ठहिण जे लाइ बाप जी कहिड़ी श्रीमत मिलनि आहे? उत्तर आहे ॿार तव्हां जबकि मनुष्य खां देवता ठहींदा आहियो त कोई बि आसुरी सुभाउ न हुजिणो खपे। असांजो कोई ते क्रोध न करिणो आहे, कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे, कोई बि फालतू ॻाल्हियूं कन सां न ॿुधणियूं आहिनि। बाप जी श्रीमत आहे हियर नो इविल। बाबा चवनि था जॾहिं कि तव्हां मनुष्य खां देवता ठहींदा आहियो त कोई बि आसुरी सुभाउ न हुजिणो खपे, क्रोध न हुजिणो खपे, कंहिंखे दुख न ॾियणो आहे, कोई बि फालतू ॻाल्हियूं कन सां न ॿुधणियूं आहिनि। बाप जी श्रीमत आहे हियर नो इविल। ओम शांति। तव्हां ॿारनि खे विहणो सिंपल आहे, किथे बि वेही सघंदा आहियो, चाहे जंगल में, पहाड़ी ते, घर में वियो, कुटिया में वियो, किथे बि वेही सघंदा आहियो। ईअं वेहण सां तव्हां ॿार ट्रांसफर थी वेंदव। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हाणे असां मनुष्य भविष्य जे लाइ देवता ठहूं था। हाणे असां मनुष्य आहियूं, भविष्य जे लाइ देवता ठहूं था। असां काटन सां फूल ठहूं था न। बाबा बागवान बि आहे, माली बि आहे। असां बाप खे यादि करण सां और 84 के चक्कर के ॼाणण सां ट्रांसफर था थियनि। कलयुगी दुनिया खां सतयुगी दुनिया में वञूं था वाया शांति धाम। हिते वेठा आहियो, जाते चओ, जाते किथे बि वेठा था ट्रांसफर थींदा आहियो। थींदे मनुष्य खां देवता ठहींदा आहियो। बुद्धि में एम ऑब्जेक्ट आहे, असां हीअं ठहूं था। कुझु बि कमु काज करो, रोटी पकायो, बुद्धि में सिर्फ़ु बाप यादि रहे। ॿारनि खे श्रीमत मिलंदी आहे हलंदे हलंदे सभु कुझु कंदे सिर्फ़ु यादि में रहो, बाबा जी यादि में रहो। बाप जी यादि सां वरसो बि यादि अची वेंदो आहे। बाप जी यादि सां वरसो बि यादि अची वेंदो, 84 जो चक्कर बि यादि अची वेंदो। हिन में ॿियो कोई तकलीफ़ न आहे, कुझु बि न है न। बाप जी यादि सां सभु कुझु यादि अची वेंदो। हिन में ॿियो कुझु बि न आहे, ॿी कोई तकलीफ़ ई न आहे। सिर्फ़ु बाप खे यादि करो, 84 जो चक्कर यादि करो। जबकि असां देवता ठहींदा आहियूं त कोई आसुरी सुभाउ न हुजिणो खपे, कोई ते क्रोध न करिणो आहे, कंहिंखे दुख न ॾियणो आहे, कोई बि फालतू ॻाल्हियूं कन सां ॿुधणियूं न आहिनि। सिर्फ़ु बाप खे यादि करो। बाक़ी संसार जी जरमुई जगमुई त ॾाढी ॿुधी। अधु कल्प सां तव्हां इहा ॿुधंदे ॿुधंदे तव्हां हेठि किरंदा आया आहियो। हाणे बाबा चईंदा आहिनि इहा जरमुई जगमुई न करो, फलानो ईअं, हिन में ईअं, कोई बि फालतू ॻाल्हियूं न करणियूं आहिनि। इहे जैसे कि पंहिंजो टाइम वेस्ट करिणो आहे। तव्हांजो टाइम ॾाढो ई वैल्यूबल आहे। पढ़ाई सां ई पंहिंजो कल्याण करिणो आहे न, इन सां ई पद पाईंदा। हुन पढ़ाई में त ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। इम्तिहान पास करणु विलायत में वेंदा आहिनि। तव्हांखे त कोई तकलीफ़ न आहे। बाप आत्माउनि खे चईंदा आहिनि मुंहिंज बाप खे यादि करो। हिकु ॿ खे साम्हूं विहारंदा आहिनि त बि बाप जी यादि में रहो। यादि में वेंदे वेंदे तव्हां काटन खां फूल ठही वेंदव। केतिरो सुठी युक्तियूं आहिनि न। त बाबा जी श्रीमत ते हलणो खपे। हर हिक जी अलॻि अलॻि बीमारी हूंदी आहे, त हर हिकु बीमारी जे लाइ सर्जन आहे। वॾो वॾो आदमी वटि ख़ासि सर्जन हूंदा आहिनि, है न। हर हिकु आत्मा जी अलॻि अलॻि बीमारी आहे, लेकिन असांजो सर्जन हिकु ई आहे। हुन में त अखियुनि जो डॉक्टर अलॻि, मुंहं जो, कन जो अलॻि। हिते त कोई बि बीमारी हुजे,
हिकु ई सर्जन आहे। त हर हिक जी बीमारी जे लाइ सर्जन आहे। वॾा वॾा आदमियुनि जा ख़ासि सर्जन हूंदा आहिनि दुनिया में। त तव्हांजो सर्जन केरु आहे? भॻवानु। उहा आहे अविनाशी सर्जन। चईंदा आहिनि असां तव्हांखे अधु कलाक जे लाइ निरोगी ठाहींदा आहियूं। सिर्फ़ु मूंखे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा। है न? तव्हां 21 जन्मनि जे लाइ निरोगी ठही वेंदा। बसि मूंखे यादि करो, इहा गांठ ॿधी छॾो, यादि सां ई निरोगी थींदो। हुते कोई दवाई यादी न आहे, यादि सां ई निरोगी थी वेंदो। पोइ 21 जन्मनि जे लाइ कोई बि रोग न हूंदो। भला आत्मा त अविनाशी आहे, शरीर ई रोगी ठहींदो आहे न, लेकिन भोगदी त आत्मा आहे न। हुते अधु कलाक तव्हां कॾहिं बि रोगी न ठहींदव। सिर्फ़ु यादि में तत्पर रहो त सर्विस त ॿारनि खे करणी ई आहे। है न बाबा, ईअं न असांजी आत्मा रोगी आहे त सवेर रहो न। असांखे बाबा खे यादि करिणो आहे। है न? सिर्फ़ु यादि में तत्पर रहो। सर्विस त ॿारनि खे करणी आहे। प्रदर्शनी में सर्विस कंदे कंदे ॿारनि जा गला घुटिजी वेंदा आहिनि। कई ॿार पोइ सम्झंदा आहिनि असां सर्विस कंदे कंदे हली वेंदासीं बाबा वटि। इहे बि ॾाढो सुठो आहे सर्विस जो तरीक़ो। प्रदर्शनी में बि ॿारनि खे सम्झाइणो आहे। प्रदर्शनी में पहिरियों इहे लक्ष्मी नारायण जो चित्र ॾेखारिणो खपे। इहे A1 चित्र आहे। भारत में अॼु खां 5000 वर्ष पहिरियों बरोबरि इन्हनि जो राज्य हुयो। अथाह धन हुयो, है न? उते अथाह धन हुयो, पवित्रता, सुख शांति सभु हुई, परंतु भक्ति मार्ग में सत्य खे लाखों वर्ष ॾेई छॾियो। भारत में अॼु खां 5000 वर्ष पहिरियों बरोबरि इन्हनि जो राज्य हुयो। उते अथाह धन हुयो, पवित्रता, सुख शांति सभु हुई, परंतु भक्ति मार्ग में सत्य खे लाखों वर्ष ॾेई छॾिया अथनि। त कोई बि ॻाल्हि यादि कीअं अचे? इहे लक्ष्मी नारायण जो फर्स्ट क्लास चित्र। सत्युग में 1250 वर्ष हिकु न डायनेस्टी राज्य कई। अॻियां तव्हां बि न ॼाणंदा आहियो। हाणे बाबा तव्हां ॿारनि खे स्मृति दिलाई आहे कि तव्हां सॼे विश्व ते राज्य कयो। छा तव्हां भुलिजी विया आहियो? 84 जन्म बि तव्हां वरिता। तव्हां ई सूर्यवंशी पुनर्जन्म त वठंदा ई आहियो न। बाबा चवनि था 84 जन्म बि तव्हां ई वरिता। पोइ तव्हां ई सूर्यवंशी हुयो, पुनर्जन्म त वठंदा ई न। 84 जन्म तव्हां वरिता। इहा ॾाढी सिंपल ॻाल्हि आहे सम्झण जी। हेठि उतरंदा आहियो। हाणे पोइ बाबा चढ़ती कला में वठी था हलनि। ॻाईंदा बि आहियूं, चढ़ती कला तेरे बाणे सभिनि जो भलो। पोइ शंख आदि वॼाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हाहाकार थींदो आहे। पाकिस्तान में ॾिसो छा थी वियो। सभिनि जे मुख सां इहो ई निकिरंदो हुयो, हे भॻवान, हाय राम, हाणे छा थींदो? हाणे इहे विनाश त सभिनि खां वॾो आहे। पुठियां पोइ जय जयकार थियणी आहे। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि हिन बेहद जी दुनिया जो हाणे विनाश थियणो आहे। बेहद जो बाप बेहद जो ज्ञान तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। हद जी ॻाल्हियूं हिस्ट्री जोग्राफी त ॿुधंदा आया आहियो। इहे कंहिंखे पतो न आहे कि लक्ष्मी नारायण जो राज्य कीअं हो। इन्हनि जी हिस्ट्री जोग्राफी कोई न ॼाणंदो आहे। तव्हां सुठी रीति ॼाणंदा आहियो। एतिरा जन्म राज्य कयो, पोइ धर्म थींदो आहे, ॿिया पोइ इहो धर्म ईंदो आहे। इनखे चइबो आहे स्पिरिचुअल नॉलेज।
जो स्पिरिचुअल फादर ॿारनि खे वेही ॾींदा न, हिननि खे चइबो आहे स्पिरिचुअल नॉलेज। जो स्पिरिचुअल फादर ॿारनि खे वेही ॾींदा आहिनि। बाबा अची करे असांखे इहा नॉलेज ॾींदा आहिनि, स्पिरिचुअल नॉलेज जो स्पिरिचुअल फादर असांखे ॾींदा आहिनि। हुते त मनुष्यनि खे पढ़ाईंदा आहिनि, हिते त असां आत्माउनि खे परमात्मा परमात्मा आप समान ठाहिनि था, पाण जहिड़ो नॉलेजफुल ठाहिनि था। टीचर ज़रूरु आप समान ई ठाहींदो न। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे पाण खां बि ऊच डबल सिताज ठाहींदो। लाइट जो ताज मिलंदो आहे यादि सां। शिव बाबा असांखां पाण खां बि ऊच डबल सिताज ठाहींदा आहिनि। लाइट जो ताज मिलंदो आहे यादि सां। 84 जे चक्कर खे ॼाण सां तव्हां चक्रवर्ती ठहींदा आहियो। हाणे तव्हां ॿारनि खे करम अकरम विक्रम जी गति सम्झाई आहे। सतयुग में करम अकरम थींदो आहे। रावण राज्य में ई करम अकरम हूंदो आहे, विक्रम थी वेंदो। सतयुग में करम अकरम, रावण राज्य में करम विक्रम। मतिलबु सतयुग में कोई बि कर्म जो फल न मिलंदो। द्वापर कलयुग में हर कर्म जो सुठे कर्म जो सुठो फल, बुरे कर्म जो बुरो विक्रम। मतिलबु विकारनि जे वश थी कर्म कंदासीं त विक्रम मिलंदो। सीढ़ी उतरंदा ईंदा आहियूं, कला कम थींदी ईंदी आहे, उतरणो ई आहे। केतिरा छीछी ठही विया आहिनि। पोइ बाप अची करे भक्तनि खे फल ॾींदा आहिनि। हिते पोइ बाप अची करे भक्तनि खे फल ॾींदा आहिनि। दुनिया में भगत त सभु आहिनि। सतयुग में भगत कोई हूंदो न आहे। भक्ति कल्ट हिते आहे, हुते त ज्ञान जी प्रालब्ध हूंदी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा सां बेहद जी प्रालब्ध वठूं था। कोई खे बि पहिरियों हिन लक्ष्मी नारायण जी चित्र ते सम्झायो। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों हिननि जो राज्य हुयो। विश्व में सुख शांति पवित्रता हुई, ॿियो कोई धर्म हुयो ई न। हिन समय त अनेक धर्म आहिनि, उहो पहिरियों धर्म आहे ई न। पोइ इहे धर्म खे अचणो ज़रूरु आहे। हाणे बाबा केतिरो प्यार सां वेही पढ़ाईंदा आहिनि। कोई लड़ाई जी त ॻाल्हि न आहे। बेगर लाइफ आहे, परायो राज आहे, पंहिंजो सभु कुझु गुप्त आहे। बाबा बि गुप्त आहिनि। आत्माउनि खे वेही पढ़ाईंदा आहिनि। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे, शरीर द्वारा पाठ वॼाईंदी आहे। उहा हाणे देह अभिमान में अची वई आहे। खेर आत्मा हाणे बाप चईंदा आहिनि ॿार देही अभिमानी ठहो। बाप ॿियो कोई जरा बि तकलीफ़ न ॾींदा आहिनि। बाबा जॾहिं गुप्त रूप में ईंदा आहिनि त तव्हां ॿारनि खे गुप्त दान में विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि। गुप्त रूप में अची करे गुप्त दान में विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि। तव्हांजो सभु गुप्त आहे। हिन करे रस्म जे रूप में कन्या खे जॾहिं दहेज ॾींदा आहिनि त गुप्त ई ॾींदा आहिनि, है न। वास्तव में ॻाल्हि आहे गुप्त दान महापुण्य। 2-4 खे मालूम पियो त उहा ताक़त कम थी वेंदी। बाप चईंदा आहिनि ॿार त प्रदर्शनी में पहिरियों लक्ष्मी नारायण जी चित्र ते सम्झायो। तव्हां चाहींदा आहियो न विश्व में शांति थिए, परंतु उहो कॾहिं हुई कंहिंजी बुद्धि में न आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो सतयुग में पवित्रता सुख शांति सभु यादि बि कंदा आहिनि फलानो स्वर्गवासी थी वियो, लेकिन सम्झंदा कुझु न आहे। जेके जो आयो चई ॾींदा आहिनि, अर्थ कुझु बि न सम्झंदा आहिनि
कि स्वर्गवासी कीअं थियो, काॾे वियो। ये भी ड्रामो आहे, मतिलबु स्वर्ग में वियो त ये नर्क आहे। मिठे मिठे ॿारनि की बुद्धि में ज्ञान आहे कि असां 84 जो चकर लॻाईंदा आहियूं। हाणे बाबा आया आहिनि पतित दुनिया खां पावन दुनिया में वठी वञनि, न हाणे बाबा आया आहिनि असांखे पतित दुनिया खां पावन दुनिया में वठी वञण लाइ। बाप जी यादि में रहंदे ट्रांसफ़र थींदा वेंदा आहियूं, है न। मिठे मिठे ॿारनि खे बुद्धि में ज्ञान आहे कि हाणे 84 जो चकर लॻाईंदा आहियूं, है न। असां 84 जो चकर लॻाईंदा आहियूं, ॿारनि जी बुद्धि में आहे। हाणे बाबा आया आहिनि पतित दुनिया खां पावन दुनिया में वठी वञण लाइ। बाप जी यादि में रहंदा ट्रांसफ़र थींदा वेंदा, काटन सां फूल ठाहींदा आहियो न, पोइ असां चक्रवर्ती राजा बि ठाहींदा आहियूं। ठाहिण वारो बाबा आहे, उहो परमात्मा त सदैव प्योर आहे। उहे ई ईंदा आहिनि असांखे प्योर ठाहिण। बाबा जो प्योर आहिनि उहे ईंदा आहिनि असांखे प्योर ठाहिण। सतयुग में तव्हां ख़ूबसूरत ठही वेंदा, हुते नेचुरल ब्यूटी रहंदी न। अॼुकल्ह त आर्टिफिशियल श्रंगार कंदा आहिनि, किथे किथे फैशन निकितो आहे, छा फैशन निकितो आहे, कीअं कीअं ड्रेस पाईंदा आहिनि। अॻियां फीमेल्स ॾाढा परदे में रहंदी हुई, अॻियां फीमेल्स ॾाढो परदे में रहंदी हुई कि कोई जी नज़र न पए। हाणे त ॾिसो कीअं पाए थी कपिड़ा। हाणे त सभु कुझु खुलो करे छॾियो आहे, त जाते ताते गंद थी वियो। बाप चवंदा आहिनि हियर नो इविल। पंहिंजी सेफ्टी पंहिंजे हथ में आहे, त बाबा चवंदा आहिनि जेतिरो खुलो थी वियो आहे ओतिरो गंद थी वियो आहे। राजा में पावर रहंदी आहे, ईश्वर अर्थ दान कंदा आहिनि त उन्हनि में पावर रहंदी आहे। त ॾिसो अगरि तव्हां ईश्वर अर्थ अज्ञान काल में बि माण्हू अगरि ईश्वर अर्थ धन कढंदो आहे त हुन में पावर रहंदी आहे। हिते त कोई पावर आहे ई न, जंहिंखे जो आयो कंदा रहंदा आहिनि। ॾाढो गंदा मनुष्य आहिनि। तव्हां ॾाढा सौभाग्यशाली आहियो जो खेवैया जो हथु पकड़े वरितो। तव्हां ही कल्प कल्प निमित ठहींदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों मुख्य आहे ही देह अभिमान, उन खां पोइ ई सभु भूत ईंदा आहिनि, उन खां पोइ ई सभु भूत ईंदा आहिनि। महिनत करणी आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। ये कोई कड़वी दवाई न आहे, सिर्फ़ु चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी यादि करो। बाबा चई न मां सर्जन बि आहियां, त मुंहिंजी यादि ई तव्हांजी बीमारी खे दूरि कंदी। त हीअ कोई कड़वी दवाई न आहे। पोइ केतिरो बि इहे त सिर्फ़ु बाबा जी यादि आहे, पोइ तव्हां केतिरो बि पैदल हलो बाबा जी यादि में, तव्हांजी टंगियूं न थकंदियूं, हल्का थी वेंदो, ॾाढी मदद मिलंदी। तव्हां मास्टर सर्वशक्तिवान ठही वेंदव। तव्हां ॼाणंदा आहियो असां विश्व जा मालिक ठहींदा आहियूं, बाबा वटि आया आहियूं, ॿी कोई तकलीफ़ न ॾींदा आहिनि। सिर्फ़ु ॿारनि जे सवाइ बाबा ॿिए कंहिंसां ॻाल्हाईंदा बि न आहिनि, मुंहुं बि न ॾिसंदा आहिनि, कोई ॻाल्हि मुख सां ई न निकिरे सघंदी। सिर्फ़ु ॿारनि खे ई चवंदा आहिनि बाबा हियर नो इविल। जो सर्विसेबल ॿार आहिनि उन्हनि जे मुख सां सदैव ज्ञान रत्न ई निकिरंदा।
ज्ञान जी ॻाल्हियूं जे सवाइ ॿियो कुझु मुख सां निकिरी न सघंदो आहे। तव्हांखे वाहियात जरमुई जगमुई जी ॻाल्हियूं कॾहिं ॿुधणी न खपे। तव्हांखे वाहियात जरमुई जगमुई जी ॻाल्हियूं कॾहिं ॿुधणी न खपनि। सर्विस करण वारनि जे मुख सां सदैव रतन ई निकिरणा खपनि। सदैव ज्ञान रत्न निकिरणा खपनि। ज्ञान जी ॻाल्हियुनि जे सवाइ बाक़ी आहे पथर मारणु। पथर न मारंदव त ज़रूरु ज्ञान ॾींदव, या पथर मारंदव या अविनाशी ज्ञान रतन ॾींदव जंहिंजी वैल्यू कथन न करे सघंदा आहियूं। बाबा अची करे हाणे तव्हांखे ज्ञान रतन ॾींदा। त बाबा चवनि था कि हाणे तव्हांजे मुख सां सिर्फ़ु ज्ञान रतन निकिरणा खपनि। ॿार ॼाणंदा आहिनि बाबा ॾाढो ॾाढो मिठा आहिनि, अधु कलाक ॻाईंदा आहिनि तव्हां माता पिता, परंतु अर्थ कुझु बि न सम्झंदा आहियो। तोते मिसल सिर्फ़ु ॻाईंदा ई रहंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी रहणी खपे। बाबा असांखे विश्व जो वरसो, विश्व जी बादशाही ॾींदो आहे। बेहद जो वरसो विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि बाबा। 5000 वर्ष पहिरियों बि असां विश्व जा मालिक रहिया हुआसीं। हाणे न आहियूं, पोइ वरी ठहूं था। शिव बाबा ब्रह्मा द्वारा वरसो ॾींदा आहिनि। ब्राह्मण कुल बि खपे। भागीरथ चवण सां बि सम्झी न सघंदे करे ब्रह्मा ऐं हुन सां गॾु पोइ ब्राह्मण कुल, ब्रह्मा हुन सां गॾु पोइ ब्राह्मण कुल ब्रह्मा जे तन में प्रवेश कंदा आहिनि। इन करे इन्हनि खे भाग्यशाली रथ बि भागीरथ बि चवंदा आहिनि। ब्रह्मा जा ॿार तव्हां सभु ब्राह्मण आहियो। ब्राह्मण आहे चोटी, विराट रूपी ईअं थींदो आहे न। मथे में शिव बाबा, पोइ संगम युगी ब्राह्मण जो कि ईश्वर संतान ठहींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असां ईश्वर जा संतान आहियूं। पोइ असां दैवी संतान ठहींदासीं त डिग्री कम थी वेंदी। हुन में बि राधे लक्ष्मी नारायण जी बि डिग्री कम आहे, छो जी हुननि में ज्ञान न आहे। त बि ॾिसो कुझु बाबा चवंदा आहिनि राधे कृष्ण त बि नंढा ॿार आहिनि, त उन्हनि जी महिमा जाची। लक्ष्मी नारायण ठहींदासीं त डिग्री कम थी वेंदी। ज्ञान ब्राह्मणनि में आहे, परंतु लक्ष्मी नारायण खे अज्ञानी न चईंदासीं। इन्हनि ज्ञान सां इहे पद प्राप्त कयो। तव्हां ब्राह्मण केतिरा ऊच आहियो, पोइ देवता ठहींदा आहियो त कुझु बि ज्ञान न रहंदो असां, है न। पोइ तव्हां देवता ठहींदा आहियो त कुझु बि ज्ञान न हूंदो। उन्हनि में ज्ञान हुजे त दैवी वंश में परंपरा सां हलल ईंदो। अगरि हुननि में ज्ञान हुजे त दैवी वंश में परंपरा सां हलल अचे। मिठी मिठी सिकी लॾे ॿारनि खे सभु राति सभु युक्तियूं बतलायूं आहिनि। ट्रेन में बि वेही तव्हां सर्विस करे सघंदा आहियो। हिकु चित्र ते तव्हां आपस में वेही ॻाल्हि कंदव त ॾेर अची करे इकट्ठा थींदा। ॾिसो बाबा केॾी युक्ति था ॿुधाइनि। हिकु ट्रेन में हिकु दीदी साड़ी पाए वञे, ॿी दीदी कलर सूट पाए वञे ऐं हुते वञी करे मिलनि, ईअं ज्ञान ॿुधाइनि त केॾो मज़ो अची वेंदो। त सभु त हिन कुल जो हूंदो उहो सुठी रीति धारण करे प्रजा ठही वेंदी। चित्र त ॾाढा सुठा सुठा आहिनि सर्विस जे लाइ। असां भारतवासी पहिरियों देवी देवता हुयासीं, हाणे त कुझु न आहे। पोइ हिस्ट्री रिपीट थींदी आहे। विच में संगम युग आहे जंहिंमें तव्हां पुरुषोत्तम ठहींदा आहियो।
अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ज्ञान जी ॻाल्हियुनि जी सवाइ ॿियो कोई ॻाल्हि मुख सां न कढणी आहे। झरमुई जगमुई जी ॻाल्हियूं कॾहिं न ॿुधणियूं आहिनि। मुख सां सदैव रतन निकिरंदा रहनि, पथर न। मुख सां सदैव रतन निकिरंदा रहनि, पथर न। ॿियो आहे सर्विस सां गॾु गॾु यादि जी यात्रा में रही स्वयं खे निरोगी ठाहिणो। सर्विस सां गॾु गॾु यादि जी यात्रा में रही स्वयं खे निरोगी ठाहिणो। अविनाशी सर्जन स्वयं भगवान असांखे मिलियो आहे 21 जन्मनि जे लाइ निरोगी ठाहिण लाइ। स्वयं जी आत्मा खे निरोगी ठाहिण लाइ दवाई कहिड़ी आहे? बाबा जी यादि। इन नशे में वो ख़ुशी में रहणो। वरदाना हर कर्म में फॉलो फादर करे स्नेह जी रिस्पॉन्ड ॾियण वारा तीव्र पुरुषार्थ थी ठहनि। जंहिंसां स्नेह हूंदो आहे उनखे ऑटोमेटिकली फॉलो करिणो हूंदो आहे। सदा यादि रहे कि इहे कर्म जो करूं था इहे फॉलो फादर आहे, अगरि न त स्टॉप करे ॾियो। बाप खे कॉपी कंदे बाप समान ठहो। कॉपी करण जे लाइ जीअं कार्बन पेपर विझंदा आहियूं वैसे अटेंशन जो पेपर विझो त कॉपी थी वेंदी। अटेंशन जो पेपर विझो त कॉपी थी वेंदी। ईशू जी हाणे ई तीव्र पुरुषार्थ ठही स्वयं खे हर शक्ति सां संपन्न ठाहिण जो समय। हाणे ई तीव्र पुरुषार्थ करे स्वयं खे हर शक्ति सां संपन्न ठाहिण जो समय। हर शक्ति सां संपन्न ठाहिण जो समय। ईशू जी हाणे ई सर्वशक्तिवान बाबा सां असां कढाईंदे त बाबा चवनि था अगरि स्वयं खे संपन्न न करे सघंदा हो त सहयोग वठो कंहिंखां, न त अॻियां हली टू लेट थी वेंदो। अगरि स्वयं खे संपन्न नथा ठाहे सघो त कंहिंखां शक्ति वठो, न त अॻियां हली टू लेट थी वेंदो। स्लोगन आहे संतुष्टता जो फल प्रसन्नता आहे। प्रसन्नित थियण सां प्रश्न समाप्त थी वेंदो। अव्यक्त इशारो कहिड़ी कमज़ोर आत्मा जी कमज़ोरी न ॾिसो। ये स्मृति में रहे कि वैरायटी आत्मायूं आहिनि। सभिनि जी प्रति आत्मिक दृष्टि रहे। आत्मा जे रूप में उनखे स्मृति में लाइण सां पावर ॾेई सघंदा। इन करे बाबा चवंदा आहिनि न पहिरियों आत्मा परमात्मा जो पाठ उहो ज्ञान ॾियो। छो जी जीअं ई आत्मा खे जागृत करण लाइ आत्मा जो ज्ञान ॾींदासीं, परमात्मा खे जो परिचय ॾेई करे उन परमात्मा सां हुनजी डोर जोड़ंदासीं त उन आत्मा में शक्ति अची वेंदी है न। सभिनि खे आत्मिक दृष्टि सां ॾिसण सां या चलो उहो नथो मञे लेकिन असां हुनखे आत्मिक दृष्टि सां ॾिसूं, हुनजी आत्मा जे रूप में हुनखे स्मृति में लाइण सां पावर ॾेई सघंदा। त छा थींदो जॾहिं तव्हां कुझु बि ज्ञान ॾियण खां पोइ या कुझु पहिरियों या कंहिंसां मिलंदा आहियो त पहिरियों हुनजी आत्मा खे ॾिसी छो ॻाल्हाइणो खपे। छो जी हुनजी आत्मा खे ॾिसंदासीं त हुन में पावर अची वेंदी, पॉज़िटिव एनर्जी अची वेंदी। पोइ असां उन्हनि खे ज्ञान ॾींदासीं त उन्हनि खे जल्दी सम्झ में ईंदो।
आत्मा ॻाल्हाए थी, आत्मा जी संस्कार आहिनि। ये पाठ पक्को करो त सभिनि जे प्रति शुभ भावना रहंदी न। ॾिसो बाबा जी हर हिकु ॻाल्हि में कोई न कोई राज आहे, इन करे जो बाबा चए वो चुपचाप कंदा वञो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।